सिंध में कोरोना केस घटण लगा। सेहतयाब थींदड़नि जो अंग ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। हिकु ॾींहं में 10,108 टेस्टूं कई वयूं, जिन मां 1,109 नवां केस रिपोर्ट थिया। वायरस विघे वधीक 19 मरीज़ फोत थी विया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अंग अखर ॿुधाईंदे चयो आहे त सिंध में 10,108 नयूं टेस्टूं कई वयूं, जिन मां वधीक 1,109 नवां केस ज़ाहिर थिया, जिन में 714 मरीज़ कराची जा आहिनि। वायरस वधीक 19 माण्हुनि जो हयातियूं पिड़काए छॾियूं आहिनि। 1,109 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ सूबे में वायरस मुतासिरनि जो अंग 1,15,213 थी वियो। अॼोके ॾींहं में 1929 मरीज़ सिहतयाब थिया, जिन खां पोइ वायरस सां जंग विढ़ी सिहतयाब थींदड़नि जो अंग 96,226 थी वियो। मुराद अली शाह चयो त सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 19 ॼणा फोत थिया, जंहिंखां पोइ फोतियुनि जो अंग वधी 2,060 थी वियो। हिन वक़्तु 16,165 मरीज़ घरनि में आइसोलेट आहिनि। 61 क्वारंटीना सेंटर ऐं 107 मुख़्तलिफ़ अस्पतालनि में आहिनि। 495 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे, जिन मां 72 वेंटिलेटर्स ते आहिनि। वज़ीर आला अंग अखर ॿुधाईंदे चयो त कराची मां 714 नवां केस ज़ाहिर थिया। सेंट्रल ज़िले में 302, ओभर में 200, ॾखण में 94, कोरंगी में 87, मलीर में 39 ऐं इलाहा ज़िले में वधीक 31 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हुन चयो त हैदराबाद में 95, टंडो अल्हाया ठटो में 26, सखर में 25, मटियारी में 23 ऐं बदीन में 21 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त जैफराबाद में 15, जामशुरो में 14, सिजावल में 13, लाड़काणे शिकारपुर में 13 ऐं घोटकी ऐं उमरकोट में 9 केस ज़ाहिर थिया आहिनि। वज़ीर आला वधीक चयो त कंबर में 8, टंडो मोहम्मद खान में 4, थरपाकर में 3, शहीद बेनज़ीराबाद ऐं खैरपुर में 2, जॾहिं त मिप ख़ास में 1 केस रिपोर्ट थियो आहे। शहरी वायरस खां बचण लाइ वध खां वधि एहतियात कनि ऐं SOPs ते मुकमल तौरु अमल कयो वञे।